रेस गुलाम मुर्तज़ा खान जदों जी तबियत सीरियस आहे, शायदि उनखे जेल में का अहिड़ी का शइ प्यारी वई आहे या का अहिड़ी का शइ ॾियणी हुई आहे उन का। हींअर असांजे इलाइक़े में तमामु घणो गुस्से जी लहर आहे। नाज़रीन वॾी ख़बर है अवां सां शेयर पिया कयूं। पाकिस्तान नेशनल पार्टी जे सरबराह जी तबियत इंतहाई ख़राब थी पई आहे। नाज़रीन पाकिस्तान नेशनल पार्टी जे चेयरमैन गुलाम मुर्तज़ा जतोई जी अचानक तबियत इंतहाई ख़राब थी पई आहे, जॾहिं त जेल इंतज़ामिया एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो आहे, जिते डॉक्टरनि पारां तिबी मुआइनो करण बैदि दिलि वारे वार्ड में दाख़िल कयो वियो आहे। वारसनि पारां जेल इंतज़ामिया ते नशेवार कुझु पीआरण जो इल्ज़ाम हयो आहे। नाज़रीन इंतज़ामिया ते नशेवार कुझु पीआरण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। रेस गुलाम मुर्तज़ा खान जदों जी तबियत सीरियस आहे, शायदि उनखे जेल में का अहिड़ी का शइ प्यारी वई आहे या का अहिड़ी का शइ ॾियणी हुई आहे उन का। हींअर असांजे इलाइक़े में तमामु घणो गुस्से जी लहर आहे ऐं ॾुख जी लहर आहे त हिकिड़ो शरीफ़ ख़ानदानी माण्हू इज़तदार माण्हू ऐं उहो हींअर टार्चर सेलनि में पियो आहे बिना के ॾोह जे। सॼी ज़िंदगी जतोई साहिबु हिन तक जी सिंध जी पाकिस्तान जी ख़िदमत कई आहे। ऐं असांजे क़ाइद मुर्तज़ा साहब ख़ुदा जो कसम मिनतूं करे माण्हुनि खे झलियो आहे, मूंखे जहिड़ो न खपे, मां अमन पसंदि माण्हू आहियां, अमन खपे। ऐं उहो असांजो क़ाइद काल ॾे तो सिंध ऐं पाकिस्तान हिकु धरती थी वञे।